बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां सभिनी खे पंहिंजे चैनल ते भली कार अचां। दोस्तों अॼो के वीडियो में मां तव्हांखे ई स्टैम्प जे बारे में ॿुधाईंदुसि त हुकूमत सिंध जेके रेवेन्यू डिपार्टमेंट जो स्टैम्प पेपर इस्तेमालु थींदो आहे, जंहिंमें तव्हां ज़मीन खां ख़रीद कंदा आहियो त उन लाइ तव्हां स्टाम्प खां स्टैम्प पेपर ठहिंदा आहियो। हाणे उहो स्टैम्प पेपर जेको आहे ख़तमु थी चुको आहे, हाणे उन स्टैम्प पेपर जो दौरु ख़तमु थी वियो। हाणे ऑनलाइन हिकु स्टैम्प पेपर ठहंदो जंहिंजो नालो ॾिनो वियो आहे ई स्टैम्प। तव्हां ऑनलाइन स्टैम्प ठाहींदव या तव्हां कंहिंखां ठहिराईंदव, तंहिंखां पोइ ई तव्हां पंहिंजी ज़मीन जी रजिस्ट्री कराए सघो था। तव्हां खे हाणे मतिलबु स्टाम्प पेपर हासिलु करण लाइ वेंडर ॾे वञण जी ज़रूरत न आहे। सो दोस्तों उहो स्टाम्प पेपर ई स्टैम्प कीअं हासिलु कजे, छा तरीक़ेकार आहे, अचो त पाण वीडियो में ॾिसूं था। तो इन लाइ तव्हां पंहिंजी मोबाइल फ़ोन या कंप्यूटर में लिखो eStamps.gos.pk। ये वेबसाइट आहे। वेबसाइट ओपन कंदव तव्हां साम्हूं इहा वेबसाइट ओपन थी ईंदी। जॾहिं मथे लिंक लिखंदव उन खां पोइ तव्हां मथे जेको पहिरियों नंबर ॾिसी रहिया आहियो, चालान फॉर्म नंबर 32A, पाण खे चालान फॉर्म नंबर 32A जेको आहे सो ओपन करिणो आहे, इन ते क्लिक करणी आहे। जॾहिं इन ते क्लिक कंदव त इन खां पोइ तव्हांखे हीअ हिकु तस्दीकनामो अची वेंदो। तस्दीकनामे खे तव्हांखे एग्री करिणो आहे। एग्री करण खां पोइ तव्हांजो पूरो जेको आहे फॉर्म हूंदो, जंहिंमें तव्हांजो नालो हूंदो, डिस्ट्रिक्ट हूंदी, सॼी डेटा जेका आहे हिन फॉर्म में फिल करणी आहे। फिल करण खां पोइ आख़िर में तव्हांखे सबमिट ते क्लिक करणी आहे ऐं सबमिट करिणो आहे फॉर्म। छा आहे जो हिन में जेका बि डेटा हूंदी उहा तव्हांजी हूंदी ऐं तव्हां जंहिंखां ज़मीन ख़रीद कयो था उन जी डेटा हूंदी। ज़मीन तव्हां जेका ख़रीद था कयो उन जी सॼी डेटा हूंदी। तव्हां केतिरी ज़मीन ख़रीद कयो, केतिरनि पैसनि में ख़रीद कई आहे, मतिलबु त सॼी हुन जी डिटेल तव्हांखे ॾियणी आहे। तंहिंखां पोइ तव्हां आख़िर में सबमिट कंदव। सबमिट करण खां पोइ आख़िर में चालान जनरेट थी वेंदो। जेको चालान जनरेट थींदो, चालान प्रिंट करे तव्हांखे नेशनल बैंक में जमो कराइणो आहे, या तव्हां उहो ऑनलाइन बि जमो करे सघो था। इहो तरीक़ेकार आहे ऑनलाइन स्टैम्प पेपर हासिलु करण जो। उमेद थी कजे त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾींदा।